चोट असल दी अजर थोरो होशियारी सां मां समझा तो का गड़बड़ जरूर है। हाँ खबर ही न पई ये घेरो करेगा अने सोची छा तो घेरो तोड़ निकरण जी कर यार अजर खबर ही कान थी पे त असांजी ताड़ करे केर थो जिते भी वञूं था अॻ में पुलिस उते पहुची थी वञे। मां सम्झां थो त असांजे अचण जी ख़बर उन छोरे ॾिनी हूंदी जेको स्टाफ ते मिलियो। हाँ पोइ हिन जो नालो छा आहे? मूंखे लॻे थो नालो सादिक अथसि। पोइ अजर सभ खां पहिरियां हिन जो ई पिलो करणो पवंदो न त किथे असांखे खोटाए न विझे। इहो भॻो कोन थो वञे पहिरियां तूं मिठल जो सोच। पोइ अजर चवे त हवेली ते हली हमलो कयोसि पोइ खटखटाए शाह ओॾां हलण जी ज़रूरत कान्हे रस्ते ते हली था बीहूंसि नेठि त शहर लाइ निकिरंदो न। अजर मिठल खान शहर लाइ ॾाढो ॾुखियो निकिरंदो हाणे या त उनखे उनजी ज़मीनुनि ते या उनखे ॻोठ हली ख़तमु करणो पवंदो। ॾिसूंसि था रस्ते ते कुझु ॾींहं इंतज़ार करे जे काइरनि जीअं लिकी वेही रहियो त वरी पोइ ॿियो बिलो कंदासीं। यार अजर मां त तोसां हर ॻाल्हि में ॿधल आहियां पर ॿिली हिकिड़ो मूंखे ॿियो कमु करणो पवंदो। उहो वरी कहिड़ो? यार मुंहिंजो नंढड़ो ॻोठ में अकेलो बेज़ार थी पियो आहे। मां चवां थो त उनखे तव्हांजे घर छॾे अचां। इन खां वधीक को ॿियो कमु? पहिरियां हल त तुंहिंजो इहो खुटको लाहे अचूं। हा अजर मुंहिंजे लाइ वधि में वधि परेशानियूं न छो करे थो
जेकॾहिं उहो तव्हांजे घर में हूंदो त उहो बि ख़तमु थी वेंदो। पोइ त विहण जो कुझु मज़ो ई ॿियो आहे। ही छा पियो थिए मिठल? छा पियो थिए? मूंखे त ख़ौफ़ आहे किथे तव्हांखे कुझु थी न पए, पोइ मुंहिंजो छा थींदो? हिन हवेली ऐं जायदाद ऐं मिल्कियत जो छा थींदो? मूंखे कुझु कोन थींदो, अजायो ख़ौफ़ न कर। आख़िर केसि ताईं मिठल खान मुंहिंजी दिलि खे कूड़ा दिलासा ॾींदो रहंदे? तूं छा थो सम्झी? जेकी ॿार बाहि ॿरियल आहे उनजी मूंखे का ख़बर न आहे। बाहि मूं न आहे ॿारी, जिन ॿारी आहे न उन बाहि में उन्हनि खे ई सड़नो पवंदो। बाहि कंहिं ॿारी आहे ऐं उन में कंहिंजा पलव सड़ी सघनि था, इन में त कुदरत वारो बहितर ॼाणे सघे थो। पर हिन ॻोठ जे चङे हुअण नाते तव्हांजे मथां फर्ज़ आहे त ॿरियल बाहि खे विसायो। बाहि विसाम बि ज़रूर मलूका, पर पाणीअ सां न। हाणे इन बाहि खे मीर जी रत सां विसाइणो पवंदो। कुझु सोच मिठल, कुझु सोच। ॿरंदड़ बाहि या हवेली जो बि रुख करे सघे थी, इन में तव्हांजा बि पलव सड़ी सघनि था। बस मलूका बस, तुंहिंजो कमु आहे हवेली खे संभालणु। ॿाहिरि छा पियो थिए इहो मुंहिंजो कमु आहे। तूं हवेली जो सोच, हवेली खां ॿाहिरि जो न सोच। छा सोचियां हिन हवेली जो? हीअ हवेली कब्र खां वधीक मूं लाइ का माना नथी रखे। छा कब्र आहे? कहिड़ी खोट आहे तोखे हिते? घर हूंदा ॿारनि सां, ॿारनि खां बग़ैर हर घर कब्र मिसल हूंदो आहे। इन लाइ मां तोखे शादी लाइ चयो, घटि में घटि अहिड़ी साहेड़ी हुजे जंहिंसां मां दिलि जा सूर ओरियां। पर तोखे दुश्मनी मां वांद कए मिले त तूं शादी जो सोची न। हींअर इहो वक़्तु न आहे मलूका जो मां ॿी शादी कयां। ही हालात बि तो पैदा कया आहिनि। बस हाणे बस, वधीक ॻाढ़ी न हण। जीअं मुनासिब वक़्तु मिलियो न त ॿी शादी करे वठंदुसि। अलाह कंदो, पर मूंखे नथो लॻे तो लाइ को मुनासिब वक़्तु ईंदो। भले रे भले, हाणे मकड़ो बि मोतीअ थियण जे कोशिश में लॻो पियो आहे। हेॾे हाणे वञी बची थी हिकिड़ी, हाणे मुहांडो त इहो ई रहंदी। पोइ छाजे लाइ थो पियो इहे पाउडर ऐं तेल ज़ियान करे पियो? अरे वॾी तोखे तेल जी पाउडर जे ज़ियान जी लॻी आहे, पर तुंहिंजो ॾोह बि न आहे। जेसि ताईं तूं अजायो सजायो न ॻाल्हाईंदीअ न त तुंहिंजो मदद कोन ठरंदो। काॾे काॾे इहो फड़ फड़ कयूं थो वञे पियो? अरे मां काॾे बि वञा, मूंखे छॾ। जे तुंहिंजो कमु हुजे त खणी ॻाल्हि कर, भई अजायो सजायो ॼाड़ी न हण, मुंहिंजो मथो ख़राब न कर। अरे परियल, इहे चूचूं हणी हणी सॼो ॻोठ कोहराए छॾियो अथई। सॼे ॻोठ खे बाहि वकोड़े वई आहे, अञा बि घर में वेहण कोन थो अचई। अरे रे तूं छा थी सम्झी? हा तूं छा थी सम्झी त इहो सभु कुझु मां पाण तारो कराईंदो? इहे फॾे जा कम ॿियो केरु कंदो? ओ खेरा मुड़ो, अरे मुड़ो अजायो मूंखे कौड़ न ॾे त भईया आहे न इहो मणको। ठहियो हाणे ठहियो, या वञी बची ठही हिकिड़ी हौड़, सा बि मुंहिंजे अहिड़ो बीठो थो ठहकाए। मां चवां थी त या भॼी न पवई हिकिड़ी हौड़ बि। बस करे वेह, कोन थी डिॼां तोखां। ओ खेरा खेरा तूं मरंदे मरी वेंदी आहे, पर सुधरंदी आहे कोन। मां न आहियां सुधरियल, तो सो मूंखे मारा गसोना ठहराए ॾिना हिन घर में। हाणे मां न सुधरी आहियां रुॻो। अरे हेॾे हेॾे हेॾे, इहो छू छू करे हीअं न वञ। जेका ॻाल्हि चवां थी उहा ध्यानु करे ॿुधो। अरे अरे अजाई ॼाड़ीअ खां सवाइ तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कई आहे? अरे ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, बाक़ी हे छा थी चवां पई तोखे? ओ रना जेको चवणु चाहींदी न खणी फाट फाट, मूंखे देरि थी थिए। देरि पई थिए? अरे कहिड़ो तूं शहर वञी कोरट खोल राईंदे? ओ रन शहर त वञा थो, कोरट खोलण न, पर अजुअ खे ॾिसण लाइ। तूं वञ, अजुअ खे भली वञी ॾिसो, पर मुंहिंजो चवणु वठ। राति वञ जाए पैस मिठल खान वटि, विझेसि वञी पटको पेरनि ते, चवेसि त मीर वारनि जो ऐं हिन जबार वारनि जो ठाह करे छॾे। अरे ॻाल्हि त ईअं थी करी ॼण सभु मुंहिंजी मुठ में बंदि हुजनि। अड़े ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे,
अरे मान ने वेढ़ाइण में त देरी ना है कदो बाकी जे ठाह जो थी चवाए त तप चढ़ियो थो वञे और न ठा मुंहिंजे हथ में हुजे त जो अॼु कराए छॾियां पर मुंहिंजी ॿुधंदो केरु मां ईअं त कोन थी चवाए पई त तूं वञी हुननि जे मथां हुकुम हलाए पर इहे कम थींदा आहिनि परियल न्याज़ निवड़त सां मेड़ मिंठ सां जे तूं वञी इलाज मिंठ कंदे पटको पेरनि ते विझंदे न त पोइ कमु थी वेंदो न अरे मूंखे कहिड़ो लाचार आहे हा जो पराणी झेड़नि में पहिरियां पटका लाहींदो वता भले रे भले अॼु त पटके जो वॾो ख्याल अथई हा अरे तुंहिंजे पटके जी कहिड़ी इज़त है जो अॼु तोखे पटके जो मान रहियो आहे अरे जॾहिं बि पेरो खयूं थी त चोर घर वेठे अचे पादर हणी पटको लाहे वेंदासीं इहा आहे तुंहिंजे पटके जी इज़त बाक़ी जे मां थी चवाए पई त कंहिं ख़ैर जे कम में वञी पटको लाहे रख हाणे इन में तुंहिंजी बेइज़ती थी थिए पई ओ खगा खगा कुझु ख़ुदा जे ख़ौफ़ खां बि डिॼो मां चवां थी इहा जेका बाहि भड़की आहे न अरे न्याणीअ जे घर खे बि रख कंदी ॿियनि खे खणी छॾ पंहिंजे न्याणीअ जे लाइ वञी पटको लाहे ओ खेरा धुरियूं हाणे तमामु घणो अॻिते निकिरी वयूं आहिनि और न पटके लाहिण मां कुझु बि कोन वरंदो अड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे को बि कमु मुश्किल नाहे थींदो माण्हू रुगो सचाईअ ते चढ़े त वॾा वॾा लक बि लताड़े वञदो आहे बाक़ी तो जहिड़ो ॾेढ जेको सॼो ॾींहुं घर में पियो हूंदो वाॾण टोड़ींदो उहो छा कंदो इन करे त चवां पई त अलाह भलाई कंदो वञी इन कम में हथ विझ अजाई चुरचखूं चङो आहे त कंहिं नेकीअ जे कम में वञी हथ विझ पोइ ॾिसो त अलाह कीअं थो तुंहिंजे मथां महिरबान थिए ठीकु आहे मां शहर ॾू थी अचां राति ईंदो त रेस ॾे बसि दुआ कजांइ पटको सो न लाहे बाक़ी रेस जेका जुठ कई उहा बर्दाश्त करे वेंदुसि वॾी पटके जी गणती ठही हिन महिल ताईं जेके त भता ॾेई तुरा हणी हलियो आहे हाणे पटको रईस न लाहेसि हाय चोर चकारो अचे पटको लाहे थो वञेसि पियो उहा गणती ई कान्हेसि बाक़ी हाणे पटको रईस न लाहेसि इंस्पेक्टर दाऊद तुंहिंजे इलाइक़े में ॾींहों ॾींहुं खुंड थी वधंदी पई वञे तुंहिंजे ख़िलाफ़ मूंखे कुझु न कुझु करिणो पवंदो तूं कंहिं बि कम जो न आहीं सर इन सॼी खून रज़ी जे पोयां मीर जो हथ आहे मीर जो हथ छा पर मीर पाण करे रहियो आहे सर कल्ह बि असां मीर खे गिरफ़्तार करण लाइ छापो हयोसीं पर हू असांजो हिकु जवान मारे घेरो टोड़े निकिरी वियो मीर असांजो हिकु जवान मारियो हलियो वियो तव्हां हुनखे ईअं ॾिसंदा रहियो हा सर ॿियो करे बि छा था सघूं जे तव्हां मीर जो शूट ऑर्डर जारी कयो त 2 ॾींहंनि जे अंदरि मीर खे ज़िंदा या मुर्दा तव्हांजे अॻियां आणे ॾियां कीअं बि कयो कुझु बि कयो 2 ॾींहनि जे अंदरि मीर खे गिरफ़्तार कयो ज़िंदा या मुर्दा मामूल ॾिसण थो चाहियां जेकर हिकु भलो भलो वरण सां सभिनी इलाइक़े वारनि जो भलो थिए थो मूंखे को बि इनकार कोन्हे ओके सर जे तव्हांजो ऑर्डर आहे त मीर खे 2 ॾींहंनि में गिरफ़्तार कंदुसि हाणे तबियत कीअं आहे बिल्कुलु सही चाचा मां त चवां थो जेकॾहिं डॉक्टर इजाज़त ॾे त मां अॼु ई घर हलियो वञा उहा भाउ जे डॉक्टर 2-3 ॾींहं रहाए थो त का बि ॻाल्हि कान्हे का इन में पुटु अव्हां जो बि फ़ाइदो आहे त करे घर न अचिजांइ ईअं न थिए त घर अचण खां पोइ वरी इहो फट उथड़ी पए चाचा एतिरी जल्दी मूंखे बि कोन्हे जेसीं ताईं डॉक्टर इजाज़त न ॾींदो ओसीं ताईं हिते ई रहियल हूंदुसि अबा हाणे जे कंहिं शइ जी ज़रूरत हुजे ई त ॻाल्हि कर जेको हाल आहे मां वठी अचां न चाचा तव्हां का बि तकलीफ़ न कयो इहे तव्हांजा लख अहसान जो तव्हां यादि करे असांखे ॾिसणु आया अबा हाणे एतिरा वियल बि न आहियूं जो ॾिसण बि न अचूं कंहिं मिट माइट खे चाचा भला ॻोठ जी ख़बर ॾियो तव्हांजो माहौल कीअं आहे हाणे अबा ॻोठ जी ॻाल्हि ई न पुछो भाउ पहिरीं वरी भाउ अलाए कंहिंजी नज़र खाई हुई ॻोठ खे
भले हिते त ध्यान करण जे लाइ मुल्क भरियो पियो आहे पोइ मां चाहियो वठां थी ॿियनि जे घरनि में भिटकंदी वाह जो ग़रीबनि जो रत चूसे चूसे माल गॾु कयो अथनि हाय पोइ जहिड़ी खैरा एतिरा ॾींहं किथे हुई हवेलीअ जो रुख बि न कई पर ख़ैर हाणे त ख़बर पई रुगो खैरा जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे अॼु खां पोइ रोज़ पई ईंदसि जेसीं ताईं हवेलीअ जा समूरा ठाव ठिकरनि में न बदिलाईंदसि न तेसीं ताईं हिकु ॾींहुं बि कान घुसाईंदसि हवेलीअ जो अहिड़ो त अशर कंदीसांसि जो मुंहुं मां जान छॾाइण लाइ जीजा रही सघे क़ुरान खणी विझंदी त खैरा जो कमु करे त मां जान छुटे न त हवेली कुझु ॾींहंनि में ई खंडर बणिजी वेंदी अहिड़नि माण्हुनि सां ईअं ई कबो आहे तॾहिं जल्दी कमु करे ॾींदा न त जी जीजा अॼु वॾा पेर कया थी ख़ैर त आहे माई खैरा अरे जीजा रुगो खैरा जे सिर ॾे ख़ैर आहे बाक़ी ख़ैर कोन्हे को मर्दनि मुल्क ॿारे छॾियो आहे मर्दनि खे अलाह साञा ॾे तूं ऐं असां छा थियूं करे सघूं सभु कुझु जीजा सभु कुझु इहो घर ठाहिणो ड्राहिणो औरत जे ई हथ में हूंदो आहे जीजा मूं जहिड़ी कनीज़ी चाहे त मुल्क ॿारे बि सघे थी ठारे बि सघे थी तूं त हिन हवेलीअ जी राणी आहे राणीअ जे हथ में छा नाहे मञा थी मां हवेली जी राणी आहियां पर इहो शायदि तूं विसारे वेठी आहीं त राणीअ खां मथां बादशाह हूंदो आहे काथेड़ी जीजा बादशाह मिड़ई नाले जा आहिनि बाक़ी सॼो कमु त राणियूं ई कंदियूं आहिनि जीजा मां ईअं त कोन थी चवां त तूं सॼो मुल्क को ठारे सघे थी ऐं मुल्क खे हाणे खणी खॾ में ॻोठ जो मसलो त हल करे सघे थी पर जे तूं सचाईअ ते चढ़े पर जीजा जे तुंहिंजूं अखियूं ईअं पूरियल हूंदियूं त पोइ इहा ॻोठ में लॻल बाहि न रुगो असां ग़रीबनि जा जुगा साड़ींदी पर हिन हवेलीअ खे बि साड़े राख करे छॾींदई सभु सम्झां पई खैरा पर मां बेवस ऐं लाचार आहियां मिठल अॻियां मुंहिंजी हिक बि कान थी हले पई पोइ खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे पोइ ठीकु आहे माई खैरा जीजा बेवस त हवेलीअ जूं नौकरियाणियूं हूंदियूं आहिनि जे तूं एतिरो बेवस ऐं लाचार आं त पोइ माईअ चवण ते टेड़ छो थी वठई जे तुंहिंजी इज़त करे तोखे जीजा जीजा चवऊं थियूं त अहिड़ा कम बि त करे ॾेखार न ॿुधी न माई कम जुअनि वारा मथे में ख़ासि करे मुर्सनि जा पटका लहराइण ऐं असां वरी हिन खे इज़त मान ॾेई जीजा जीजा पिया कयूं न त कहिड़ो लाचार आहे असांखे इज़त ॾियण जो माई जॾहिं न जीजा जहिड़ा कम करे ॾेखारी पोइ खैरा हली ईंदी तोखे इज़त ॾियण जे लाइ जे न त ख़ुशि हुज पंहिंजे ख़र्च ते माई